नाज़रीन, मुल्क अंदर मज़हबी भाईचारे के हथी वठण लाइ हैदराबाद छावनी इंतज़ामिया क़दीम मंदिर जी नई सर मरमत जो कमु मुकमिल करे वरितो। छावनी इंतज़ामिया पारां मंदिर जे इफ़्तिताह खां पोइ हिंदू बिरादरी में सुराह छॾिजी वई आहे। तफ़सील नसीर चना जी हिन रिपोर्ट में। पाकिस्तान के क़याम खां अॻु हिंदू बिरादरी पारां हैदराबाद छावनी में क़ाइमु कयल क़दीम मंदिर में अॼु बि केतिरा ई हिंदू ख़ानदान पूॼा पाठ लाइ अचनि था। मंदिर जे क़दीम इमारत जी नए सिर मुरमत ऐं सहूलियत में वाध वारो कमु छावनी इंतज़ामिया तरफ़ां मज़हबी रवादारी ऐं क़ौमी हम आहंगी जे जज़्बे तहत मुकमिल कयो वियो आहे। न रुॻो मंदिर जी इमारत जी मुरमत पर हैदराबाद छावनी इंतज़ामिया पारां यात्रियुनि लाइ सहूलियतुनि में वाध कई वई आहे। छावनी इंतज़ामिया पारां मंदिर में हिकु सादी वकार तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें क़ौमी असेंबली जे मेंबर डॉक्टर रमेश कुमार, लम्स यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर भिखाराम समेत हिंदू बिरादरी जे अहम शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में शिरकत कंदड़नि हैदराबाद कैंट इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज जी कोशिशुनि खे साराहियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर रमेश कुमार चयो त हिन हेॾो वॾो ऐं ख़ूबसूरत मंदिर हैदराबाद में नाहे ॾिठो। मैंने हमेशा पाक आर्मी को हमारे पाकिस्तान के आइन के मुताबिक जो अक़लियतों के हकूक़ है उसमें सबसे पहले हमने पाकिस्तान आर्मी को पाया है। मैं आज यहाँ पे कोर कमांडर 5 कोर और GOC डिवीज़न हैदराबाद का मैं स्पेशली शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने गैरिजन के अंदर जहाँ पे हमारे कोई 25-28 हिंदू कम्युनिटी के जो एम्प्लॉइज़ हैं जो रहते हैं, उनके घर हैं, और ये मंदिर जो 1934 में जो मंदिर बना हुआ था और फिर ये पार्टीशन के टाइम पे जो ख़त्म हो गया था और आज इसको एक महल की शक्ल दे दी है। तमामु वॾो मिसाल है तो पाकिस्तान आर्मी तमामु वॾी हिकिड़ी हिस्ट्री ठाही आहे। इहा हिस्ट्री खे हिकिड़ी अॼोको हिस्टोरिकल मंदिर है जो गैरिसन कैंटोनमेंट के अंदर हैदराबाद में ही अंदर हिकिड़ो वॾो हेॾो वॾो मंदिर ठाहियो वियो आहे। माना माइनॉरिटीज़ के एतिरी वॾी प्रेफरेंस ॾिनी वई आहे। इहो मैसेज पूरी दुनिया में वञणु घुरिजे तव्हां मीडिया जे थ्रू त बाबा माइनॉरिटी जा जेके राइट्स आहिनि जेको असांजे पाकिस्तान में उनजो जेको ख़्यालु कयो वञे थो, उनजो एहसासु कयो वञे थो, इहो ॿियनि मुल्कनि में बि ईअं, ॿियनि कंट्रीज़ में बि ईअं हुअणु घुरिजे। पाक आर्मी तमामु घणो जेका आहे सो इहो असां हिंदुनि जे मथे इहो एहसान कयो आहे त हैदराबाद में जेका आहे सो असांखे इन मंदर जो तोहफ़ो ॾेई इन मंदर खे मेंटेन करे ऐं पाकिस्तान में रहंदड़ हिंदू अक़लियतनि जे दिलनि में उहा जॻह जेका आहे सो ठाहे छॾी आहे जेका अॻु में बि हुई। मोहिब वतन पाकिस्तानी तमामु हिंदू अक़लियतूं हिन मंदर में पंहिंजी मज़हबी रसूमात के जेका आहे सो उहे आइंदा भी सर अंजाम ॾींदियूं। मेरे दादा जान ने इसकी बुनियाद रखी थी सन 34 में। फिर उसके बाद मेरे वालिद साहब किशन महाराज वो इस मंदिर के पुजारी जी हैं। उसके बाद मैं खिदमत कर रहा हूँ मंदिर की। बस मेरा यही कहना है कि पाकिस्तान जिंदाबाद है। दिल से हम पाकिस्तान आर्मी का शुक्रिया अदा करते हैं जिन्होंने इस खूबसूरत से मंदिर को दोबारा से तामीर कराया, बहुत अच्छे तरीके से कराया। हिन क़दीम मंदिर जी नए सिर मुरमत थियण बैदि हिंदू यात्रियुनि में तमामु घणी सुराही पखिड़िजी वई आहे। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु नसीर चना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।